नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं मटन जी पली, सभिनी जी पसंदीदा। हलो त कीअं तयारु कयूं था मां तव्हांखे ॿुधायां। मटन जी पली जेका असां ॾिसो सोई आहे, असां कीअं सोयूं था मां तव्हांखे ॾेखारींदमि। ॾिसो असां हिकु हिकु चोटी करे असां हिनखे सोयूं था। तक़रीबन इहा असांजी मटन जी पली 2 किला मटन जी पली आहे। असां ॾिसो था सोयूं था। तव्हां पंहिंजी फैमिलीअ जे मुताबिक़ असां पली तयारु करे सघो था। तमामु घणी मज़ेदार ऐं टेस्टी थींदी आहे। हिनखे असां कटिंग कंदासीं। असां सॼी सोए छॾी आहे। असां ॾिसो कीअं कटिंग कयूं था। असां कटिंग करे चुका आहियूं। इनखे चङी तरह सां इनखे असां वॉश कंदासीं, इनखे धोईंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग करे चुका आहियूं। असां हाणे हिनखे वॉश करे चुका आहियूं। हाणे असां हिनखे कुकर में असां हिनखे बॉइल कंदासीं। हिन में असां पाणी विखियो हुयोसीं। हिन में असां हाणे पली विझी चुका आहियूं। हिन में असां लूणु विझी छॾींदासीं जीअं असांजी पली खटी थिए। हिनखे असां हाणे ढकु ॾेई करे रखी छॾींदासीं। तक़रीबन अची 20 सीटियूं असां हिनखे ॼाराईंदासीं जेसिताईं असांजी नरम थी वञे, ॻरी वञे पली। असां हिन में 2 टमाटा विझंदासीं, साओ मिर्च विझंदासीं, 2 सावा मिर्च, टमाटा। इन जो असां छिलको लाहे छॾींदासीं। ॾिसो असांजी पली ॻरी चुकी आहे। असां हाणे हिन में टमाटा विझंदासीं। ॾिसो असांजी कीअं तयारु थिए थी पली। हेन धाणा, थूम, साई थूम असां पलीअ में विझंदासीं जीअं असांजी टेस्टी ऐं मज़ेदार पली तयारु थिए। ॾिसो असांजा टमाटा ॻरी चुका आहिनि पलीअ जा। हाणे असां हिन में थूम धाणा विझूं था। पलीअ खे तयारु करण में टाइम लॻंदो आहे पर तमामु घणी मज़ेदार ऐं यमी थींदी आहे। हर घर में तयारु थींदी आहे सर्दियुनि में। पर मुंहिंजूं भेनरियूं, नंढियूं नंढियूं भाइटियूं जिन खे न ईंदी आहे उहा मूंतां यानी कि मुंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन तां ॾिसी करे ज़रूरु तयारु कंदी। इन में असां गिदामिड़ी विझंदासीं। खटी तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ करे सघो था। असां हिन में पाणी विझी झटि रखी छॾींदासीं जीअं असांजी गिदामिड़ी नरम थी वञे। ॾिसो त सॉफ्ट थी वई आहे। असां हिन जूं गुठलियूं कढी छॾींदासीं। सुठे नमूने हिन जो पल्प कढंदासीं जीअं असां हिन में विझंदासीं। तव्हां ॾिठो असां गुठलियूं कढी छॾियासीं। असांजो हाणे पल्प तयारु थी चुको आहे। गिदामिड़ी असांजी तयारु थी चुकी आहे। असांजी पली बि हाणे ॻरी चुकी आहे। ॾिसो असांजी तयारु आहे पली। असां हाणे हिनखे ग्राइंड कंदासीं। ॾिसो कीअं तयारु कयूं था। सुठे नमूने असां हिनखे ग्राइंड कंदा जीअं सफ़ा ग्राइंड थी वञे पली। ॾिसो असां कीअं ग्राइंड कई आहे। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। हिकु दफ़ो ज़रूरु तव्हां बि तयारु कजो मुंहिंजे स्टाइल में। इन में असां लूणु मिर्च हेड असां विझंदासीं। लूणु मिर्च हेड तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। हे आहे असांजो चांवरनि जो अटो जेको पलीअ में असां विझा। सुठे नमूने असां हिनखे मिक्स कंदा जीअं हिन में घुटनियूं न थियनि। ॾिसो सुठे नमूने असां मिक्स करे चुका आहियूं। ॾिसो असांजी पली, असां हिनखे पलीअ में असां इहो चांवरनि जो अटो विझंदासीं जीअं असांजी जेको आहे पली सुठी तयारु थी वञे ऐं जेको आहे पली असांजी घाटी थी वञे। इन में असां गिदामिड़ीअ जो पल्प बि विझंदासीं। खटी तव्हां पंहिंजे मुताबिक़ करे सघो था। जेका तव्हांखे खटी वणंदी हुजे उन मुताबिक़ तव्हां खटी करे सघो था। हीअ थूम असां इन सां राई ॾींदासीं थूम जी। इनखे असां कटिंग कंदासीं। ॾिसो कीअं असां कटिंग कई आहे। हाणे असां हिनखे गिहु विझी करे इन जो असां ब्राउन कलर थी वञे त पोइ असां हिन में पलीअ में विझंदासीं। ॾिसो असांजो कलर ब्राउन थी चुको आहे असांजी थूम जो। असां हिन पलीअ में विझंदासीं। ॾिसो असांजी पली तयारु आहे तमामु घणी मज़ेदार। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। तव्हांजे घर में बि ज़रूरु पसंदि ईंदी असांजी। ॾिसो पली ढोढो ऐं असां इन सां आलू खाईंदा आहियूं। असां आलू बि असां कया आहिनि। घर घर में ज़रूरु आलू तयारु थींदा। इन जे करे असां तव्हांखे रेसिपी न ॾेखारी आहे। तव्हां कमेंट कयो, मां तव्हांखे इन आलूनि जी रेसिपी बि ॾेखारी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदमि।